अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहे तबियत सही आहे दोस्तों। काफ़ी ॾींहंनि खां पोइ मां रेड़ो लॻायो आहे ऐं पंहिंजो रेड़ो किराए ते वरितो आहे 50 रुपए रोज़ जे हिसाब सां, माना 1500 रुपया महीनो। सो मां रेड़ी ते जेको अॼु आइटम लॻाया आहिनि तव्हांखे ॾेखारियां, मां वरी बि ॾेखारियां थो त मां पंहिंजो 15 किलो बेह आहिनि, 15 किलो सिंधी पालक, 5 किलो हुरबो ऐं 10 किलो सरियं जो साग ऐं 20 किलो पली। सो अॼु आचर जो ॾींहुं आहे, घिटियुनि में रेड़ी काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको आहे का निकितो आहियां। जेको रेड़ो न हुयो, अॼु रेड़ो किराए ते वरितो आहे। सो घिटियुनि तरफ़ जेको आहे अॼु चढ़ाई आहे। काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको आहे रेड़ो हथु कयो आहे किराए ते। कढोसि अञा विझो सर। चाचा साइकिल साबित न आहे छा? अच्छा, हींअर लोहो घणे था किलो वठो? लोहो घणे किलो था वठो? ऐं हो कागज़ पंहिंजो किताब 15 रुपया ऐं प्लास्टिक 20 रुपया। सही सही। ये बोतल चाहे दाणे जे हिसाब सां वठंदा आहियो? ये बोतल दाणे जे हिसाब सां वठंदा आहियो? इहा बि किले प्लास्टिक में थी अचे 20 रुपया किलो। सही सही, ठीकु आहे, महिरबानी। हाँ दोस्तों, बरकत उस्ताद बरकत जो गानो ॿुधो आहे? गुज़ार हेठि खां तूं हेठि थी ज़माने में, गुज़ार हेठि खां थी हेठि तूं ज़माने में, बुलंदियुनि ते वञी तूं ख़ुदा तलाश न कर। सुठो गुज़ार हेठि खां थी हेठि तूं ज़माने में, बुलंदियुनि ते वञी तूं ख़ुदा तलाश न कर। बुलंदियुनि ते वञी तूं ख़ुदा तलाश न कर। सो दोस्तों, इहा हक़ीक़त आहे। बुलंदियुनि ते नंढ हेठां खां जेको मथे माण्हू चढ़ंदो आहे न, बुलंदियुनि ते चढ़ी वेंदो आहे त उहो बसि पोइ चवंदो आहे त मूं जहिड़ो को माण्हू मटु न आहे। सो ईअं न कजे, बुलंदियुनि ते वञी जेको आहे ख़ुदा तलाश न करे। इंसानियत बि का शइ आहे, इंसान बि का शइ आहे। हा हा हा, आचर जो ॾींहुं ॾिसो था कीअं मोकल जो ॾींहुं आहे, सुनसान घिटियूं लॻी पियूं आहिनि। बिस्मिल्लाह, पोइ हिते वञिणो थो पए, चाचे घुरायो आहे। चाचा काॾे वियो? ॾिसो अची। हा हा, बिस्मिल्लाह। हे फेज़ 2 जो इलाइक़ो आहे, हिते रेडी हलायां थो पियो। हाँ दोस्तों, बिल्ली केॾी ख़ूबसूरत आहे, अच्छी है ना? खीरी खीरी खीरी। इहो ब्लेट सां था लायोसीं, इहो स्क्रैच न ईंदसि कलर हिनखे? अच्छा, हीउ घणे हलियल रक्शो थो अथव? घणे में मिलियो? 1,10,000। अच्छा, नओ ही जेको आहे, हे त सिंगल आहे न मुंहिंजी कार में, 3 माण्हुनि जो आहे वेहण जो।
अच्छा ही माना घणे तव्हां वरितो 1,10,000 सलो चलो बचड़नि जी रोज़ी आहे करिणो थो पए न कंहिं शइ में त रिस्क खणिणो पवंदो न सही आहे सही महिरबानी अलाह ख़ुशि करे मां साईं लाड़काणे जो आहियां हा मां मेमण हा हा ॾिसो था कारोबार में रिस्क खणिणो पवंदो आहे ऐं चाचे रक्शो जेको वरितो आहे हलियल 1,10,000 में जेको तव्हां ॾिठो तव्हांखे ॾेखारियो मां पराए ग़म जी हक़ीक़त खे केरु थो सम्झे अॼोके दौर में दिलि जी दवा तलाश न कर दिलि एतिरी नाज़ुक बि न हुजे एतिरी नंढड़ी बि न हुजे जो बसि ॿाहिरियूं शयूं तव्हांखे अटैक कनि ऐं ॿाहिरियूं शयूं तव्हांजे मथां हावी हुजनि सो दिलि कहिड़ो न ठाहिजे दिलि प्यारी हुजे मोहबत हुजे तकलीफ़ कुझु नथी करे सघे रेडी करो न पालक से पुछो अॼु एॾो मज़ो अची रहियो आहे यको रेड़ो न हलायो एतिरा ॾींहं थी विया ऐं अॼु रेड़ो कढियो आहे तमामु घणो मज़ो अची रहियो आहे यकीन कयो ऐं थक बि लहंदा अलाह जो शुक्र आहे हक़ु यको न थियो हुयो चेल में सूर बि यको पइजी वियो हाणे चेल जो सूर बि न रहियो आहे ऐं ॼंगुनि खे बि साई मिली आहे मज़ो अची रहियो आहे काफ़ी ॾींहंनि खां पोइ रेडी जो छोकिरा बि कढी विया आहिनि अॼु मां तव्हांजी ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायां छोकिरा बि कढी विया आहिनि मां रेडी किराए ते वरिती आहे 50 रुपए डेली